खैर सा हो जमालो ओ जेको खटी आयो खैर सा हो जमालो बाबो वयो भोपाल खैर सा हो जमालो हो जमालो हो जमालो ओ जेको जेको खटी आयो खैर सा हो जमालो बाबो वयो खैर सा हो जमालो अॼु घर में शादी आहे घर में हेतिरा कम कारियूं आहिनि ऐं तव्हां ॿई नचण टिपण में ई पूरा आहियो शादी हा पंहिंजे लल्लूअ जी इन करे त मां सुबुह खां बेसण जा लड्डू ठाहे रही आहियां ऐं तोखे त हिन पंहिंजे भाउ जी का चिंता ई कान्हे कीअं मुंहिंजा बचड़ा मम्मी हिनखे चइबो असली मां जो हॾु कुरकुंदो आहे ॿार लाइ आख़िर मम्मीअ खे मुंहिंजी यादि अची वई मम्मी मुंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्ही आहे मम्मी मूंखे ॿुधाए न केरु आहे उहा छोकिरी प्रियंका वांगे आहे या प्रीति वांगे प्रियंका प्रीति उहे वरी केरु आहिनि असांजे पाड़े में त न का प्रियंका रहंदी आहे ऐं न प्रीति हा उहा पोपरी रहंदी आहे जंहिंजा ॾंद ॿाहिरि आहिनि उहा तोखे पसंदि कान्हे छा मम्मी शादी लल्लूअ जी न तॾहिं दिलीप जी थियण वारी आहे अरे दिलीप कुमार त अॻु में ई शादीशुदा आहे वरी शादी करे रहियो आहे हाणे त वीचारो लकुड़ खणी हलंदो हूंदो वरी शादी कंदो न ॼाण वीचारी सहरा जो कहिड़ो हाल थींदो पर ॿुधो जे दिलीप कुमार जी शादी आहे त तव्हां ॿई एतिरो ख़ुशि छो पिया नज़र अचो छा तव्हांखे ख़ासि कोठ ॾिनी अथई पंहिंजे शादीअ में शरीक थियण जी मम्मी न शादी दिलीप कुमार जी न थी आहे तॾहिं दिलीप वासवाणी जी थी रही आहे दिलीप वासवाणीअ जी अरे हा तव्हां ॿिन्ही त हाणे मूंखे मुंझाए छॾियो आहे पर जे असांजे घर में शादी न आहे त पोइ मां मालपुड़ा छो पई ठाहियां मालपुड़ा मम्मी वरी भुलिजी वई मम्मी मालपुड़ा न बेसण जा लड्डू अरे हा बेसण जा लड्डू असुल तव्हां ॿिन्ही त हाणे मूंखे मुंझाए छॾियो आहे पर ॿुधो दिलीप जी शादी आहे ऐं तव्हां एतिरो ख़ुशि छो आहियो छो त दिलीप जी शादी आहे भोपाल में ऐं दिलीप जो पीउ आहे बाबे जो दोस्त ऐं असांजो बाबो वियो आहे चइनी लाइ भोपाल ओ जेको खटी आयो खैर सां हो जमालो ओ जेको खटी आयो खैर सां हो जमालो असांखे चइनियुनि जी आज़ादी मिली आहे आज़ादी हा पर असां अञा बि अंग्रेज़नि जा गुलाम आहियूं छा पोइ त असांखे हीअ लड़ाई लड़णी पवंदी हिकु दफ़ो वरी गांधी बाबा जो सत्याग्रह अपनाइणो ई पवंदो ऐं अंग्रेज़नि खे हितां कढणो ई पवंदो इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद ना मम्मी न इनकलाब जिंदाबाद न तॾहिं आज़ादी जिंदाबाद अॼु की रात थी वञे सुभाणे जा शींहं असीं आहियूं हा प्रियंका अॼु तूं मुंहिंजे पलंग ते सुम्ह ऐं मां तुंहिंजे क़दमनि में छो त जल्दी मां तोसां शादी कंदुसि ऐं हमेशह तुंहिंजे क़दमनि में ईअं ई पियो हूंदुसि छो त मुंहिंजो बाबा वियो आहे ॿाहिरि ऐं हीउ सिंधी थियो आहे शेर मां जल्दी तोसां मिलणु ईंदुसि पर अॼु तूं मूंसां मिलणु अचु मुंहिंजे सुपिने में त तूं ईंदीअ न मूंसां मिलणु हा पक ईंदीअ न लॉक कयां फ्रीज़ कयां त पोइ मां सुम्हां हाणे त मां हाणे सुम्हां थो हा पक अचिजे मुंहिंजे सुपिने में गुड नाइट केर मुझे प्रियंका जे रिश्ते के बोलने की कोशिश कई अरे ओ प्रियंका जा दीवाना हाणे उथी खड़ो थी जॾहिं ॾिस रुगो सुपना ई सुपना प्रियंका खां वधीक तूं सुपननि सां गॾु थो रहीं ममा असां सफ़ा टूट आहीं तुंहिंजो भाउ फ्लॉप ऐं तूं कम चोर कॾहिं निंड में त कॾहिं सुपननि में कॾहिं त को कमु करे वठंदो कर ॿुध कल्ह मंझंदि जो तोखे चयो हुअमि न त शाम जो भाॼी मार्केट हलियो वञिजे ऐं उते जेके पटाटा टमाटा किरियल पिया हुजनि से मेड़े खणी अचिजे हूअं त मां ई खणी वञा हा पर मुंहिंजी ग्रहचारी ठीकु कान थी हले पर तूं हॾनि सॼा
कुझु त कमु कर। हिकु दफ़ो चयो मैं उहो बि कमु न करे आई। मॉम ही छा थी रहियो आहे? पटाटा टमाटा मेरण लाइ मूंखे तव्हां न डैड चयो ऐं तव्हां एतिरे गुस्से में खोड़ो नथो लॻे। हूअं बि तोखे ॿिनि खां वधीक खोड़ा ईंदा बि न आहिनि। हाणे जल्दी अचु। जे मुंहिंजी कल्ह थड़ी वई न त 27 जो खड़ो यादि ॾियारे छॾींदीसां। हल अंदरि जल्दी। कम चोर किथां जो। ही वरी छा आहे यार? बाबा जो पुत मम्मीअ में कुछ सम्झ में नथो अचे। ही वरी कहिड़ो गड़बड़ घोटालो आहे? 25 50 40 से थिया 215। दौलत 10 रुपया जल्दी खुला ॿाहिरि कढ। तो छा मूंखे अणपढ़ियल सम्झो आहे? एतिरो हिसाब किताब मूंखे बि ईंदो आहे। पर मम्मी मूं तव्हांखे सॼो हिसाब किताब कैलकुलेटर ते करे ॿुधायो आहे। कैलकुलेटर? हा अरे असांजे ज़माने में वरी किथे कैलकुलेटर हूंदा हुआ। सॼो हिसाब बड़ज़बानी यादि हूंदो हो। हाणे तूं कंप्यूटर खणी अच या कैलकुलेटर। जल्दी 10 रुपया वापसि कढ। हाणे तूं पंहिंजे कैलकुलेटर ते वरी हिसाब करे ॾिस। तेसि ताईं मां ॾिसां त शांतीअ खाधो रधो कि न रुगो खाइण में ई पूरी आहे। छा ॻाल्हि आहे दौलत भैया? रड़ियूं पई ॿुधण अचनि? ॾिस न मम्मीअ चयो पाक मां गाहु कटे करे विकिणी अचु। मूंखे लॻो बिज़नेस करण जो को नओं प्लान आहे। मां 2 ॾींहं पूरा 2 ॾींहं महिनत करे गाहु कटियो। कमीशन त परे मूंखे मज़ूरी बि कान थी ॾिए पई। उहा ई हमेशह जी कंजूस। हथो मां 10 रुपया घटि ॾिना थी मांखे, उहे बि कान थी भुलिजे। मम्मीअ कंजूस ऐं 10 रुपया नथी भुलिजे। ही छा पियो ॻाल्हाई? ही कीअं थो थी सघे? छो छा थियो? मम्मी त शुरूअ खां मां कंजूस आहे ऐं हुनजी याददाश्त घर में केर बि काई बि शइ किथे भुलिजी वञे मम्मी यादि कराईंदी आहे त कहिड़ी शइ किथे पई आहे। छा? अरे लल्लू तूं हिते छा थो बीठो करी? ॿुध तूं हो जेके टमाटा ऐं पटाटा मेरे खणी आयो आहीं न उहे अची करे मूंखे ॾेखार त घणा खणी आयो आहीं ऐं घणा पंहिंजे पेट में विधा अथई। दौलत हल मूंसां गॾु हल। मूंखे हिसाब ॾे चङी तरह। 10 रुपया अॻु में ई घटि ॾिना अथई। अच। ही छा गड़बड़ आहे यार? कुछ समझ में नथो अचे। सभु उबतो सुबतो पियो थिए। ही सेखारियो आहे माणे तोखे? चङी तरह खिचड़ी रधण बि नथी अचई। सॼी दाल करे छॾी अथई खिचड़ीअ जी। जॾहिं ॾिस रुगो खा 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 खाई हुजई। सॼो ॾींहुं पई खाई ऐं केराई। जेका खाधे जी शइ ॾिठे असां पेट में ऐं जेको बासण खाए त पट ते। तुंहिंजनि हिन नुक़साननि जो हिसाब करे करे मग़ज़ ई ख़राब थी वियो आहे। लॻे थो ॿिए जनम में हिननि जो हिसाब चुकाईंदी आहे। अलाए कहिड़ी उहा निभागी घड़ी हुई जॾहिं दौलत लाइ तोखे पसंदि कयमि। अम्मी 13 जनवरी 2000। चुप। वरी जवाब थी ॾी। तर्स 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 तर्स। कहिड़ी तारीख़ ॿुधाए? 13 जनवरी 2000। हाँ हाणे सम्झ में आयमि। का न का गड़बड़ ज़रूर हुई। इहा 13 तारीख़ अशुभ थींदी आहे। जॾहिं दौलत लाइ तोखे पसंदि कयमि तॾहिं 13 तारीख़ हुई न त पोइ सभु कुझु अशुभ ई थींदो न। अम्मी तव्हां त हर वक़्तु मुंहिंजूं ई ग़लतियूं ॾिसंदा रहंदा आहियो। चुप। वरी जवाब थी ॾी। एतिरो बि खिर कान अथई त वॾनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे। यादि रख मां तुंहिंजी ससु आहियां। अरे तूं हिते छा थो बीठो करी? हेॾां अच। हेॾां अच। हेॾां अच। सुबुह खां पई ॾिसां जिते वई वञा असुल हिरणीअ वांगुरु मुंहिंजे चौधारी पियो फी। छा खपई? कुझु खपई त कोन न? यादि रख 1 रुपयो बि न घुरिजे। न मॉम तव्हांखे छा थी वियो आहे? थी वियो आहे पर निकिरी आया आहिनि। ही ॾिस चरियो किथां जो अजायो मुंहिंजो टाइम विञाए छॾ। ऐं ॿुध हिन दफ़े रोटी चङी तरह ठाहिजांइ न त 3 ॾींहं खाधो न मिलंदो।
भाभी मॉम के छा थी वे डैड तो कुछ न कयो आहे न। डैड बाबा बाबा वीचारो छा कंदो? अम्मीअ जे साम्हूं मजाल जो हिकु हर्फ़ बि कुछे सॼो ॾींहुं वीचारो मुंहं में मुंग विझी वेठो हूंदो आहे। बाक़ी रही अम्मीअ जी ॻाल्हि, सो हाणे सालनि खां मूंखे आदत पइजी वई आहे। मां हुन जूं ॻाल्हियूं हिकु कन मां ॿुधंदी आहियां, ॿिए मां कढी छॾींदी आहियां। उहा बि ख़ुशि मां बि ख़ुशि। आदत थी वई आहे एतिरनि सालनि खां? ही तव्हां छा पिया चओ? मॉम त अहिड़ी बिल्कुलु कोन हुई, पर डैड ईअं ई आहे, कंजूस, कुड़कुड़ वारो, वहमी। तूं छा पियो चईं? मां वञां थी, मूंखे खाइणो आहे शांतीअ सां। मूंखे त बुखार अची वियो। मम्मी त हैड़ी कॾहिं कोन हुई, उहा त हमेशह दाड़ियुनि सां बि सुठी तरह ॻाल्हाईंदी हुई। तव्हांखे केरु खपे? जी आप आपके पड़ोस से डिसूजा को बुला देंगे। डिसूजा? इधर तो कोई डिसूजा नहीं रहता है। डिसूजा वो आपके पड़ोस में रहता है। प्लीज अगर आपको तकलीफ ना हो तो उसे बुला दीजिए। इट्स अर्जेंट, मैं यूएस से, अमेरिका से बोल रहा हूँ। नहीं नहीं, इसमें तकलीफ की क्या बात है? ये तो पड़ोसी धर्म है। एक दूसरे का साथ देने से प्यार बढ़ता है ना? हाँ। आप इतनी दूर से अमेरिका से फोन कर रहे हैं तो आपका भी प्यार बढ़ता होगा। हाँ, तो क्या मैं डिसूजा को नहीं बुला सकती? पर अॼु त अलग ही रूप में आहे। असां सफ़ा टूट आई। तुंहिंजो भाउ फ्लॉप ऐं तूं कमचोर, कॾहिं निंड में त कॾहिं सुपननि में। कॾहिं त को कमु करे वठंदो कर। ॿुध, कल्ह मंझंदि जो तोखे चयो न त शाम जो भाॼी मार्केट हलियो वञिजे ऐं उते जेके पटाटा टमाटा किरियल पिया हुजनि से मेड़े खणी अचिजे। हूअं त मां ई खणी वञा हा, पर मुंहिंजी ग्रहचारी ठीकु कान थी हले। पर तूं हॾनि सॼा कुझु त कमु कर। हिकु दफ़ो चयो मैं उहो बि कमु न करे आई। मम्मी भाभीअ जी त ॾाढी सहारा कंदी हुई। हाँ ज़रूर तुंहिंजी सिकी लधी नुंहुं शांतीअ को टपड़ टोड़ियो हूंदो। न न, मुंहिंजी नुंहुं त ॾाढी सुठी आहे। हफ़्ते जा 7 ॾींहं विर्त रखंदी आहे। तुंहिंजी नुंहुं हफ़्ते जा 7 ॾींहं विर्त रखंदी आहे? हा। वाह, छा त जोड़ी मिलाई अथई, तुंहिंजी नुंहुं ऐं विर्त। वाह वाह। पर अॼु त भाभीअ जे पुठियां ई पइजी वई। ही सेखारियो आहे माणे तोखे? चङी तरह खिचड़ी रधण बि नथी अचई, सॼी दाल करे छॾी अथई खिचड़ीअ जी। जॾहिं ॾिस रुगो खा 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 खाई हुजई, सॼो ॾींहुं पई खाई ऐं केराई। जेका खाधे जी शइ ॾिठे सां पेट में ऐं जेको बासण खाए त पट ते। तुंहिंजनि हिन नुक़साननि जो हिसाब करे करे मग़ज़ ई ख़राब थी वियो आहे। लॻे थो ॿिए जनम में हिननि जो हिसाब चुकाईंदी आहे। अलाए कहिड़ी उहा निभागी घड़ी हुई जॾहिं दौलत लाइ तोखे पसंदि कयमि। मम्मी पैसे में त कॾहिं बाबा वांगुरु कोन हुई, कंजूस। हिन दफ़ा चयो थी मां, इहे वाह मन न कयो, काई गड़बड़ कान थी। पाण तव्हांजे बर्थडे ते केक वठी आया आहिनि। कहिड़ी गड़बड़ थी? बाबा गड़बड़ कीअं न थी? मूं सभागीअ जो पोएं जनम ॾींहं वारो केक संभाले रखियो। रुगो हिन जो नालो मिटाए करे उन ते मुंहिंजो नालो लिखणो हो। ही नओं केक छो वठी आयो? कयो हुन 40 रुपए जो नुक़सान। पर अॼु त दौलत जे पुठियां ई पइजी वई। 50 40 से थिया 215। दौलत 10 रुपया जल्दी खुला ॿाहिरि कढ। तो छा मूंखे अणपढ़ियल सम्झो आहे? एतिरो हिसाब किताब मूंखे बि ईंदो आहे। पर मम्मी मूं तव्हांखे सॼो हिसाब किताब कैलकुलेटर ते करे ॿुधायो आहे। कैलकुलेटर? अरे असांजे ज़माने में वरी किथे कैलकुलेटर हूंदा हुआ? सॼो हिसाब बड़ज़बानी यादि हूंदो हो। हाणे तूं कंप्यूटर खणी अच या कैलकुलेटर, जल्दी 10 रुपया वापसि कढ। हाणे तूं पंहिंजे कैलकुलेटर ते वरी हिसाब करे ॾिस। तेसि ताईं मां ॾिसां त शांतीअ खाधो रधो कि न रुगो खाइण में ई पूरी आहे। मां त मम्मी जो लाडलो हुयो। दादी हा, पंहिंजे लल्लूअ जी। इन करे त मां सुबुह खां बेसण जा लड्डू ठाहे रही आहियां। ऐं तोखे
त हिन पंहिंजे भाउ जी का चिंता ई कान्हे कीअं मुंहिंजा बचड़ा मम्मी हिन खे चइबो आहे असली मां मां जो हॾु कुरकुंदो आहे ॿार लाइ आख़िर मम्मीअ खे मुंहिंजी यादि अची वई मम्मी मुंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्ही आहे मम्मी 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 मूंखे ॿुधाए न केरु आहे उहा छोकिरी प्रियंका वांगे आहे या प्रीति वांगे पर मम्मीअ मूंखे बि कोन छॾियईं सुबुह खां पई ॾिसां जिते वई वञा असुल फिरणीअ वांगुरु मुंहिंजे चौधारी पियो फिरी छा खपई कुझु खपई त कोन न यादि रख 1 रुपयो बि न घुरिजे न मॉम तव्हांखे छा थी वियो आहे छा थी वियो आहे पर निकिरी आया आहिनि ही ॾिस चरियो किथां जो अजय मुंहिंजो टाइम विञाए छॾ अलाए मम्मीअ जो हाणे कहिड़ो रूप ॾिसणु बाक़ी रहिजी वियो आहे मम्मा चुप मम्मा चुप मम्मा चुप मम्मा मूंखे शादी न करणी आहे न करणी पवंदे मां न कंदो शादी न करणी पवंदे न मूंखे न करणी आहे अरे जॾहिं खां ॼाओ आई पहिरें ॾींहं खां तो चई मम्मी मूंखे शादी कराए इहो ॾिसी बिल्डिंग जो सभु छोकिरियूं भॼी वई ऐं हाणे जॾहिं तुंहिंजे लाइ मां छोकिरी ॻोल्हे रही आहियां त तूं चई त मूंखे शादी न करणी आहे न मां न कंदोसि अरे पर बि छो मूंखे न करणी आहे शादी अरे पर बि छो उन में कहिड़ी ख़राबी आहे अरे हुनजो नालो पोपरी अथसि न हा त उहो त तोसां फिट आहे लल्लूअ जी पोपरी ऐं हुनजो नंद थोरा ॿाहिरि अथसि न ऐं तूं पूछ आहे सॼो टाइम खिलंदी पई नज़र ईंदी ऐं हुनजा उहे वार टिकण ते वार घटि अथसि अड़े उहो त ॾाढो ई सुठो पाण मथे ते सॼो टाइम रो पाईंदी असुल ॾाढी शानाइते घर जी लॻंदी सभिनी खे इज़तदार छोकिरी लॻंदी ऐं हुनजी अख हा काणी आहे न पाण सुठो सभिनी खे हिक ई नज़र सां ॾिसंदी ऐं अञा त नक मिनी आहे अरे तुंहिंजे लाइ त उहो ॾाढो ई सुठो आहे तूं महीनो सनानु नथो करी पाण बांस बि न ईंदसि मम्मी हा। मूंखे शादी न करणी न आहे तोखे करणी पवंदी अरे टोटल डिफेक्ट पीस आहे हुनमें कुझु त कोन हुजे अरे आहे न छा पैसे वारे जी धीअ आहे मूंखे न करणी आहे शादी न करणी पवंदे मां न कंदोसि करणी न, पवंदे मूंखे न करणी आहे करणी शादी। पवंदे न, न कंदो। करणी पवंदे न, मूंखे शादी न करणी आहे। करणी पवंदे न मम्मी मम्मी मां शादी न कंदोसि मूंखे शादी न करणी आहे न मां शादी न कंदोसि मम्मी मम्मी मूंखे शादी न करणी आहे मां शादी न कंदोसि न बाबा तव्हां हा मां छो डबल डोल की अॼु ही कहिड़ो नओं राग पियो आहे लापी हूअं त हमेशह चवंदो आहीं त मुंहिंजी शादी करायो ऐं हाणे तो चईं त मूंखे शादी न करणी आहे ऐं मां तुंहिंजी अम्मा कॾहिं खां थी वियसि पर मूंखे त मम्मी पई मारे उहो इहो कमु कीअं थी करे सघे इहो त मुंहिंजो डिपार्टमेंट आहे मतलब मां सुपनो पियो ॾिसां यस मां सुपनो पियो ॾिसां हा मां सुपनो पियो ॾिसां जॾहिं ॾिस उबता सुबता सपना पियो ॾिसां बाबा पर तव्हां हिते कीअं तव्हां त शादी ते विया हुआ हा पर मां वियुसि त शादी न थी हा तव्हां वेंदा त शादी कैंसिल थींदी न अरे चुप ख़बर अथई शादी छो कैंसिल थी छो छोकिरो मंडप छॾे भॼी वियो छॾे भॼी वियो मतलब मुंहिंजी चांस आहे बाबा छोकिरी ज़रूर हुते ई हूंदी अरे चुप हाणे अञा पई शइ त मूंखे शादी कोन करणी आहे ऐं हाणे वरी चईं थो त बाबा हू त सुपने में अरे चुप ख़बर अथई हू छो भॼी वियो छो छोकिरीअ जो नालो पूपरी हाँ ॾंद ॿाहिरि हाँ टिकर ते वार खुसियल अरे बाप रे हिक अख खां काणी हाँ नक खां मिनी अरे बाप रे कणिया फोन तुंहिंजे रिश्ते लाइ न त साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो वणियो न त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल पाण बि ॾिसो ॿियनि खे ॿुधायो